प्यारी साध संगत, भगवान कृष्ण जो स्तुति सां अॼु जे सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद् भगवद गीता 16 अध्याय हली रहियो आहे। दैवी ऐं असुर संपत्ति विभाग योग। दैवी संपत्ति माना सकारात्मक गुण, आसुरी संपत्ति माना नकारात्मक अवगुण। सकारात्मकता ऐं नकारात्मकता हिन धरतीअ ते रही आहे आदि खां। असांखे कहिड़ो थियणो आहे इहो निर्णय असांजो आहे। असांखे दैवी थियणो आहे दिव्य या आसुरी ठहणो आहे असुर। वही चर्चा भगवान कृष्ण हिन में कई आहे 16 अध्याय में। दिव्यन गुणन जी चर्चा खां पोइ आसुरी गुणन जो वर्णन भगवान कृष्ण कयो आहे। आसुरी गुण कोरोना वायरस वांगर थींदा अथव। हिक खे अगर आया तो ॿिए खे बि अची वेंदा। जे कोरोना खां सावधानी बरतूं पिया था सॼे देश में। एडी सुजागी इन खां पहिरीं कॾहिं कोन हुई कंहिं बीमारी महामारी जे प्रति। ऐं उन जो ई परिणाम आहे कि असांजे देश में ॾाढो बचाव थी रहियो आहे। पर काश इहा ई कोशिश असां पंहिंजे आसुरी गुण जे प्रति भी कयूं त। हिक में अगर आयो न अभिमान, क्रोध, कठोरता, तो उन जे संग में ॿिए खे बि अची वेंदो आहे, टे खे बि ईंदो आहे। ऐं 4 ॼणनि खे अगर इहे अवगुण अची विया आसुरी संपदा जा त पोइ फैलिजंदो वेंदो आहे। ऐं इहो थियो आहे, फैलिजी वई आहे। आसुरी संपदा भी कोरोना वायरस वांगुरु फैली आहे। हिकिड़े लोभ कयो त सभु लोभी, हिकिड़े क्रोध कयो त सभु क्रोधी, हिकिड़ो अहंकारी त धीरे धीरे अहंकारनि जी भीड़, हिकु कूड़ ॻाल्हाए त कूड़नि जी भीड़। छो त फैलिजंदो वियो आहे कोरोना वांगुरु। आसुरी संपदा विनाशकारी आहे, महामारी आहे। सुठाई एडी जल्दी न फैलजंदी आहे, बुराई जल्दी फैलजंदी आहे। सो वॾा प्रकृतिअ में कोरोना वायरस हली रहियो आहे ऐं पंहिंजे हिन सत्संग जे क्रम में आसुरी संपदा हली रही आहे। असां गॾी पिया था हलूं प्रकृतिअ सां। ऐं केवल हिनखे तव्हां हिकु सामान्य घटना न समझो। कोरोना खे ये मनुष्य जे करनीअ जो ई फल आहे ऐं उहो फल उनखे ई मिलंदो जेको उन में शामिल हूंदो, बेगुनाह कोन फासंदो, जंहिंजो को ॾोह कान्हे, हक़ूना को कुछ भी कोन थींदो आहे। जितां हली बीमारी उते ई शुरुआत थी हुई उन अधर्म जी। भगवान ते विश्वास रखो, सावधानी रखो, सैनिटाइजर रखो। बाकी भगवान ते इहो विश्वास रखो कि बेगुनाह खे कुछ कोन थींदो करे। सब कर्मनि जो ई फल हूंदो आहे। तो ख़ुशी आहे कि सब केॾा सिंसियर थी विया आहिनि। जिन धर्म खे छॾे ॾिनो हो, जिन पंहिंजो नींव ज़मीन छॾे ॾिनी हुई, हवा में उॾामंदा हुआ ऐं ॿियनि खे चवंदा हुआ छोटे लोग। अॼु उहे सभु छोटे लोग थी बणिजी वेठा आहिनि। आतंकवादी भी चुप थी विया आहिनि। आतंकवादी चुप न कंदा हुआ कॾहिं, उहे भी चुप करे वेठा आहिनि। त सुठो ई आहे। त कोरोना ने करुणा कहो, सुठो आहे। त उन्हनि जी जिम्मेदारी आहे भाई, जिन खे तव्हां अरदासूं ॾिनव, जिन वटि शेवाऊं कयव, उन्हनि खे अचो न हाणे भई तव्हां बाक़ी छाजे लाइ आहियो। कोरोना तो अचे त तव्हां अॻियां अचो न। हार फूल जेके गले में पाराया गिचीअ में,
गुरु पूर्णिमा ते गुरु पूजा आरती उताराए गुरु 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 ब्रह्मा गुरु विष्णु न भाभी उहे अॻियां अचनि न उहे लिखी वेही रहिया माण्हू बि चइनि घर वेठे रहो त इहा त ठगी आहे जॾहिं सामान्य हालात सामान्य थींदा खतरो टलजी वेंदो पोइ तव्हां झांके करे ॾिसंदा भई सभु सही आहे न पोइ ईंदा तव्हां वरी दुकान शुरू कंदा तव्हां व्हाट्सएप ते सुठो मैसेज आयो कि भगवान चयो कि मां तव्हांखे थोरी छूट ॾेई छॾी त तव्हां छा मां छा थियण लॻा तव्हां त आसमान में उॾामण लॻा ही भगवान जो संदेश आहे कोरोना कि हवा में न उॾामंदा कयो इंसान आयो पंहिंजी औकात में रहो भगवान ठहण जी कोशिश न कयो केॾा विया भगवान जी सभु गुम तथास्तु गुम थी विया अस्तु थी विया ॾाढनि त दरबारनि में बि सत्संग स्टॉप करे छॾिया भगवत गीता पढ़ी हुजे न त डप थियंदी कोन ऐं वरी अंधविश्वास बि पियो थो वधे असां हुनजो बि समर्थन नथा कयूं कि सुखमनी साहिब जी हीअ अष्टपदी पढ़ जग पढ़ कुछ कोन थींदई असां इहो बि कोन था चऊं असां चऊं था न्यूट्रल थी वेठा हुजो भगवान ते भरोसो रखो बस त कोरोना वांगुर ई आहे हीअ संपदा आसुरी संपदा विनाशक होॾां त ध्यान माण्हुनि जो आहे हेॾां ध्यान कोन्हे त असां उन संपदा जे बारे में ॿुधंदासीं कहिड़ा उहे आसुरी लक्षण थींदा आहिनि कोरोना वायरस वांगुरु जेके पाण खे बि पीड़ित कंदा आहिनि ऐं संपर्क में अचण वारनि खे बि पीड़ित कंदा आहिनि कोरोना सां अगरि कोई पीड़ित हुजे त हुनजे लाइ चयो वेंदो आहे कि उहो अलॻि रहे कंहिंजे संपर्क में न अचे आसुरी संपदा अगरि हुजे तव्हां में त तव्हां बि ॿियनि खां दूर रहंदा कयो न त उहे बि अची वेंदा हुन संपर्क में तव्हां एटीट्यूड ॾेखारींदा मैं तो वैसी त ॿिए खे बि असर कीअं न थींदो ॿी बि चवंदी यही चल रहा है शायद आजकल त भगवत गीता में अॼु पंहिंजे क्रम में उहो ई आयो आहे आध्यात्मिक कोरोना ऐं हुनजो बचाव इलाज लक्षण इहे सभु त जो श्रवण कयो कहिड़ा लक्षण आहिनि आध्यात्मिक कोरोना जा दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यम एव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम दंभ असां ॿुधोसीं कोरोना वायरस आहे दंभ मतलब पाखंड अंदर कुछ ॿियो ॿाहिरि कुछ ॿियो अंदर खोखलो ॿाहिरि पैकिंग सुठी या बीमारी आहे या ॿिए खे बि पंहिंजे संक्रमण में आणींदी आहे माण्हू जल्दी कैच कंदो आहे नकल छो त मनुष्य जन्म जात नकलची आहे ॿार ॼमण सां ई छा कंदो आहे सभिनि खां पहिरीं जेको ॿिया पिया था कनि उहो ई कंदो आहे त ॾाढा त वॾा थी करे बि उहो ई कमु कंदा आहिनि कि जेको ॿिया पिया था कनि बसि उहो करणो आहे त ॾाढो मुश्किल सां कोई बची सघंदो आहे नकल करण खां उहे हूंदा आहिनि भगत संत जेके नकल करे न जीअंदा आहिनि गुरु नानक जहिड़ा छा हली रहियो आहे इहो त ठीकु आहे पर छो हली रहियो आहे इहो हुनजो प्रश्न हूंदो आहे त आदत आहे असांखे नकल करण जी बचपन खां ई पोइ चाहे सुठी नकल कयूं या ख़राब कयूं पर नकल नकल ई थींदी आहे नकल का असली न हूंदी आहे खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से तो दंभ माना नकली पाखंड
अड़ा माण्हू बस जीवन इन में ही लगाए छॾींदा आहिनि, कहिड़ी कंहिंजी नकल करणी आहे, अॼु मूंखे कहिड़ो मेकअप धारण करणो आहे, अॼु मूंखे कीअं ॾेखारणो आहे संसार खे कि मां कहिड़ी आहियां, छा हली रहियो आहे, छा हली रहियो आहे, उहो कीअं कबो आहे, उनजी पैकिंग किथे मिलंदी आहे, पैकिंग में ख़र्च कंदा आहिनि पर ओरिजिनल थियण जी कोशिश कोन कंदा आहिनि। त हिनखे चइबो आहे दंभ या का बीमारी आहे। असां हिन बारे में ॿुधी चुका आहियूं त असां इहो छॾे ॾियूं, असांखे ख़बर त पए असां ओरिजिनल कहिड़ा आहियूं। नकल कंदे कंदे असां असली पंहिंजो पाण खे भुलिजी चुका आहियूं कि असां वास्तव में कहिड़ा आहियूं। सत्संग असांखे असांजो परिचय कराईंदो आहे। ओशो चवंदो हो मजाक में कि भगवान खे तव्हां ॻोल्हियो पिया था, उहा चिंता छॾे ॾियो, भगवान तव्हांखे पियो थो ॻोल्हे, पर उहो जॾहिं बि ईंदो आहे तव्हां हुते मिलंदा ई कोन आहियो। तव्हां अॼु हिते आहियो, सुभाणे हुते आहियो, मतलब अॼु हिन रूप में आहियो, सुभाणे ॿिए रूप में, परीहं टे रूप में। तव्हांजो हिकु स्थाई पतो त हुजे कि तव्हां किथे आहियो। ॻाल्हि त सही चवंदो हो, उहो ई मुंझी पवंदो आहे भगवान कि हीअ आहे कहिड़ो, असली कहिड़ो आहे हिन में। त सत्संग असांखे असली करण जी कोशिश आहे, हिकु नेचुरल, असां वास्तविक थी वञूं। उन लाइ अचूं सत्संग में, उन लाइ दरबार में। जब प्यारा सुबह शाम तू मुख सा हरी हरी, जब प्यारा सुबह शाम तू मुख सा हरी हरी, साईं जो मिठड़ो नाम तू जप जा वरी वरी, साईं जो मिठड़ो नाम तू जप जा वरी वरी, जप प्यारा सुबह शाम तू मुख सा हरी हरी, जप प्यारा सुबह शाम तू मुख सा हरी हरी। भुवज मिठड़े नाम सां दुख दर्द दफ़े थियनि, भुवज मिठड़े नाम दुख दर्द थियनि दफ़ा, भुवज मिठड़े नाम सां दुख दर्द थियनि दफ़ा, चिंता फिक्र मिटे थो हृदय पवे ठरी, चिंता फिक्र मिटे थो हृदय पवे ठरी, साईं जो मिठड़ो नाम तू जप जा वरी वरी, जप प्यारा सुबह शाम तू मुख सा हरी हरी। फिर भुवज मिठड़े नाम सां बिगड़ी पवे बड़ी, फिर भुवज मिठड़े नाम सां फिर भुवज मिठड़े नाम सां बिगड़ी पवे बड़ी, औखीअ में नाम
भुलजी ना तो भुलाए जा लीलावंती नाम के, भुलजी न तो भुलाए जा लीलावंती नाम के, भुलजी न तो भुलाए जा साईं जी नाम के, सुमरन साहे पापन जी सिरता लहे भरी, सुमरन साहे पापन जी लहे सिरता थी भरी, साईं जो वठड़ो नाम को जप जा वरी वरी, जप प्यारा सुबह शाम तो मुख सा हरी हरी। बस सभिनी दुखनि जी सभिनी बीमारियुनि जी दवा हरि नाम, इन्हनि मन जी बीमारियुनि जी बि दवा हरि नाम, दंभ जी दवा हरि नाम। दंभी माण्हू कॾहिं बि घर में वेही करे भगवान जो नाम न जपींदो, नाम त जपींदो पर अकेले में न। जॾहिं चार माण्हू ईंदा, किथे अहिड़ो मौको मिले, किथे सत्संग जी जॻह हुजे, दंभी ॾिसंदो माण्हू अचण शुरू थिया, अखियूं बंदि करे वेही रहंदो, ओम हरिओम हरिओम, नाम त जपींदो पर कॾहिं पंहिंजे एकांत में घर में वेही कोन जपींदो। पर अगर सच में घर में वेही करे जपे तो हुनजी इहा बीमारी दूर थी वञे। ॿियनि जे लाइ कजे थो, पंहिंजे लाइ बि करे त ॾिसूं कॾहिं। ॾिसो दंभी जेको बि हरकत कंदो आहे, उहा हरकत कंदो त सच जी आहे न, भई सुठियूं शयुनि जी नकल कंदो आहे न, पाण खे धार्मिक ॾेखारींदो, पाण खे सचो ॾेखारींदो। मतलब दंभी माण्हू जिन शयुनि जो सहारो खणंदो उहे शयूं त सचियूं आहिनि, माना बिना सच जे कूड़ बि कोन हलंदो आहे। इहो त साबित थिए थो, दंभ मां इहो साबित थिए थो कि कूड़े माण्हूअ खे बि सच जो ई सहारो खपे पंहिंजो दुकान हलाइण जे लाइ। त हरि नाम उन पाखंड जी दवा आहे कि दुनिया जे साम्हूं जपण खां तूं अकेले में जप न, तो दुनिया जे साम्हूं भगवान जो प्यार ज़ाहिर करण जे बजाय अकेले कमरे में रोई करे यादि कर उन मालिक खे, त तुंहिंजो दंभ रूपी रोग नास थी वेंदो। तव्हां इहो कजो, ॿियनि खे ॿुधाइण जे बजाय कि मैं ऐसी, मैं वैसी, मैं सच्ची, मैं अच्छी, मैं बड़ी, मैं ईमानदार, भगवान जो नाम जपे उनखे ॿुधाइजो खेॾी, त उते कुछ असर थी वेंदो। दंभ जेको आहे न उहो परेशान कंदो आहे, खुद खे बि ॿियनि खे बि। अच्छा तव्हां ॿुधायो, कोई दंभी माण्हू तव्हांखे पसंदि ईंदो? चाहे मनुष्य हुजे, चाहे घर जो भाती हुजे, चाहे मिट माइट हुजे या संत हुजे, पर दंभी मतलब अंदर कुछ ॿियो हुजे, ॿाहिरि कुछ ॿियो, ऐं जलेबी रुगो ठाहींदो हुजे। जलेबी उहो ई ठाहींदो आहे जेको अंदर कुछ ॿियो आहे, ॿाहिरि कुछ ॿियो आहे। जिते तव्हांखे उलझन थिए न ॿुधण में कि यार सम्झ में नथी अचे हिनजी भाषा, त सम्झो इहो दंभ आहे। उहो मेंटेन पियो थो करे कि मां कहिड़ी ॻाल्हि रखां, कीअं रखां, कहिड़ी रखां, ऐं पंहिंजो पाण खे बि बचायां। त जॾहिं तव्हांखे पसंदि कोन्हे दंभी पाखंडी माण्हू, त तव्हांखे कोई पसंदि कंदो? अगर तव्हां कंदा त कहिड़ो पसंदि ईंदो? ओरिजिनल, सहज, सिंपल, सचो। ते आसुरी संपदा जा गुण असां इन लाइ पिया था ॿुधूं ताकि असां मां निकिरनि, अगर आहिनि त इहे निकिरनि। अॼु इहो ॾाढो हली रहियो आहे कल युग में, नकली जीवन, आर्टिफिशियल जीवन,
इन करे ख़ुशी भी हली वई, आनंद निकरी वियो जीवन मां। माण्हू बस फड़फड़ाए पियो थो, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां, कॾहिं ही कॾहिं हूअ। कोरोना तो सभी की फड़फड़ बंद करे छॾी। वेही रहो चुप करे कर। अगर ज्यादा ही उछल कूद थी कुछ करण जी तो सुठो किताब पढ़, सुठो कुछ लिख, बाकी बाहर न निकर जा। सभी के चुप कराए छॾी। नेता भी चुप थी विया, जेके छोटा छोटा नेता उछकंदा हुआ उहे भी घर वेठा आहिनि। त असां त इहो शुरू खां ई पिया चऊं कि घर वेही करे नाम जो सिमरन कयो। हूअं ई टिकाणे में अचो, दरबार में अचो। त नकली ज़िंदगी जी उम्र वधीक न हूंदी आहे, टिकाऊपन न हूंदो आहे। वास्तविक जिंदगी जी उम्र थींदी आहे। त इहो अवगुण उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो कि दंभ छा थींदो आहे, पाखंड, अंदर कुछ ॿियो ॿाहिरि कुछ ॿियो। जलेबी वारा सत्संग ॾाढो दंभ कंदा अथव ऐं थोरो ई तव्हांखे दिमाग़ हुजे न, तव्हां पहचाने वेंदा कि हिननि शुरू किथां कयो ऐं किथे पहुची आहे। शुरू कयनि हुतां खां, ब्रह्म अद्वैत एॾा वॾा अखर खणी आया। जॾहिं मार्केट में आया न जलेबी सत्संग गुरु, त वॾा ऊंचा अखर खणी आया। बाबा भी वीचारा चुप थी विया हुआ कि अलाए यार असां त ॿुधाए कोन इहे अखर ऐं एटीट्यूड में, ऐं किथे किरी पिया, पिटण ताईं अची विया। अगर हमें आपने मकान नहीं दिया सत्संग के लिए तो ये हो जाएगा। शुरू किथां कयनि, अद्वैत खां, ऐं किथे पहुची विया। इहो छो त नकली पैकिंग हुई। या अद्वैत ब्रह्म साकार निराकार या पैकिंग हुई, अंदर कुछ हो कोन, अनुभव कोन हो। अहिड़ा माण्हू पंहिंजो भी नाश कंदा आहिनि ऐं इन जे शरण में अचण वारनि जो भी सर्वनाश थींदो आहे। ही छॾींदा कोन एॾो आसानीअ सां। ही कुछ न कुछ नुक़सान करे ई वेंदा आहिनि, मन जो भी, आत्मा जो भी, धन जो भी, संस्कारनि जो भी। घर में फूट विझी वेंदा आहिनि इहे कोरोना वायरस जा उहे सोट। हुनजे कसिन त वई जलेबियूं कोरोना वायरस। जॾहिं खां इहे आया, हिननि घर फिटाइण शुरू करे छॾिया ऐं शुरूआत वॾनि अखरनि खां, अद्वैत ब्रह्म। त दंभ ॾाढो ख़तरनाक ख़राब थींदो आहे। पाण सां गॾोगॾु ॿियनि जो भी नुक़सान ई कंदो आहे। नकली माण्हूअ खां दोस्ती छॾे ॾिजो। नकली पाखंडी माण्हू सां अगर संग हुजेव त छॾे ॾिजोसि, छो त हुन वटि कुछ पंहिंजो आहे ई कोन। सॼो हितां हुतां जो ई खणी करे ईंदो अथव। ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, पहिरीं ॾिसी ईंदा आहिनि, ॿुधी ईंदा आहिनि ॿिए जो, पोइ अची करे ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि ऐं ईअं ॿुधाईंदा आहिनि ॼण हिननि जो चिंतन हुजे, हिन जो मनन हुजे। दंभ, श्री कृष्ण भगवान हिनखे हिकु ॾाढी वॾी बीमारी चई आहे। ॿियो आहे घमंड, दर्प। आसुरी ॿियो संपदा जो लक्षण आहे दर्प ऐं अभिमान। दर्प माना घमंड, अभिमान माना अहंकार। ॿई अलॻि अलॻि अथव। घमंड में ऐं अहंकार में फर्क अथव। घमंड थींदो आहे शयुनि ते, मकान ते, कार ते, सोन ते, संपत्तीअ ते, जेके असां खां अलॻि आहिनि शयूं। ऐं अहंकार थींदो आहे पंहिंजे भीतर में, मां फलाणी, मां टीड़ी। जात जो अहंकार, पद जो अहंकार, गुणन जो अहंकार, विद्या ज्ञान जो अहंकार, नकली ज्ञान जो भी अहंकार। जिते इहो हुजे मां, इहो थियो अहंकार। ऐं मूं वटि ही इहो थियो घमंड। तो एतिरो सूक्ष्म फर्क अथव ॿिन्हिनि में।
अभिमान में सब नंढा नज़र ईंदा आहिनि। अभिमान में माण्हूअ खे ईअं लॻंदो आहे सभु छोटे लोग भई ज्ञान में भी मूंखां नंढो आहे, हीअ पैसे में भी मूंखां नंढो, हीअ सूंहं में मूंखां घटि, इनखे अभिमान चइबो आहे। ऐं घमंड में इहो थींदो आहे कि मूं वटि हीअ शइ आहे, इन करे मां ऊंचो आहियां। घमंड में माण्हू चूर थी वेंदो आहे, जीअं नशे में मद मस्त कोई थी वञे। अभिमान में सब छोटे लोग नज़र ईंदा आहिनि, छोटे लोग, ॿिए ॾे ध्यानु हूंदो आहे। अभिमान में ॿिए ॾे माण्हू ॾिसी करे मुस्कुराईंदो आहे, खिलंदो आहे, छोटे लोग। पर कोरोना वायरस अहिड़नि खे बि विहारे छॾींदो आहे। हाणे कोई न कंदव छोटे लोग चवंदो हाणे त असां ई छोटे पिया था साबित थियूं। पर जेसिताईं इहो न आहे तेसिताईं त माण्हू कंदो आहे न छोटे लोग। ऐं घमंड में मां हीअं छो त शयुनि जो आधार आहे, वस्तुनि जो आधार आहे। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, जॾहिं बि तव्हांखे कंहिं बि ॻाल्हि जो अभिमान थिए या घमंड थिए त एतिरो यादि रखिजो, इहा ख़ासियत मुंहिंजी कान्हे। इहा त आहे या त देश या काल या परिस्थितीअ जे करे। हिते अगरि तव्हांखे सुंदरता जो अभिमान थिए त कॾहिं फॉरेन जे माण्हुनि खे ॾिसी अचिजो, यूट्यूब ते ॾिसिजो, तव्हां खां वधीक सुंदर आहिनि, जेके ईअं हलंदे चलंदे आम माण्हू ई आहिनि, तव्हां खां वधीक सुहिणा। कॾहिं बुद्धिमानीअ जो अहंकार थियव कि मां ॾाढी सियाणी आहियां, समझदार आहियां, त थोरो पढ़ी वठिजो उन्हनि स्त्रियुनि जे बारे में जिन वॾा बुद्धिमता जा कम कया। दरअसल असांखे चाहे सुंदरता हुजे, सूंहं हुजे, या असां में गुण हुजनि या बुद्धिमता हुजे, इहा सभु परमात्मा जी ॾिनल आहे, इहो सोचणु खपे। अभिमान जो त सवाल ई कान्हे। कुछ भी ख़ासियत आहे त उनजी आहे। तव्हां हैरान थी वेंदा जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे कुछ न सम्झंदा न, त पाण अञा सुठा लॻंदा, अञा तव्हां चमकंदा, हाईलाइट थींदा वेंदा, त वरी हैरान थी वेंदा। ऐं पाण खे कुछ सम्झंदा त तव्हां फिका पइजी वेंदा। ईअं थींदो अथव। तव्हां अगरि चओ मां हीअं त फिका पइजी वेंदासीं, कोन वणंदासीं। अभिमानी माण्हू सुठो न लॻंदो आहे, पर जेको सदाईं निवृत में जीअंदो आहे, हिननि जा ॿार खूब चङा, हिननि जा ॿार सभिनीनि खे वणंदा अथव, सभिनीनि खे। छो त कोई बि माण्हू हुजे परिचित, भली कार हलाईंदा हुजनि ॿार ऐं हुते बीठा त लथा ऐं कोई परिचित अची वियो त हुनखे पेरे पवंदा ई आहिनि। शंकराचार्य चयो आहे, जॾहिं कोई माण्हू घमंड में चूर थी वञे ऐं ॿियनि खे छोटे लोग सम्झी करे अहंकार में वेठो हूंदो न, त हुनजे खानदान जो नाश थियणु शुरू थी वेंदो आहे, हुनजो कुल जो पतन थियणु शुरू थी वेंदो आहे, जॾहिं घमंड में चूर थियणु लॻे। पर अगरि माण्हू विनम्र आहे त हुनजी तरक़ी बरक़रार रहंदी आहे। त विनम्र माण्हू वणंदो आहे। अहंकारी माण्हू भले केॾो गुणवान हुजे, कलावान हुजे, न हलंदो। त असां अभिमान छॾे करे उन मालिक जे गुणनि जे तरफ़ निहारियूं त वधीक सुठो लॻंदो। संसार थे
अभिमान छते मनमा निवृत्त सब साधार अभिमान छते मनमा मुझे छते अहड़ी हर तुकार कारुण जहड़ा छने सत्संग संकर तुम मन मूरख राम जो नारो संसार दिल सबके जावणे दुख जी सेवा कर तू जेका तो खेवणे भलो जी करे तू ना सकीत बुरो ना कजा मन गोरख रमणा राम जो नालो ध्यान संसार तेरे पानी कहसान दिल अभिमान ये आसुरी संपदा थींदी आहिनि। पाण खे ऊंचो सम्झण ऐं ॿिए खे छोटे लोग सम्झण, ॿियनि खे सम्झण की ॿिया त ईअं ई आहिनि, असां कुझु आहियूं। कॾहिं बि तव्हांखे पाण में ख़ासियत नज़र अचे, शिवाजी महाराज खे पाण में ख़ासियत नज़र आई। पंहिंजे गुरु रामदास समर्थ खे चई, साईं तव्हांजी कृपा सां मुंहिंजे राज में प्रजा ॾाढी सुखी आहे, ख़ुशि आहे। मां सभिनीनि खे ध्यानु रखंदो आहियां, सभिनीनि जो, ऐं सभिनीनि ताईं रोज़ी रोटी पहुचाईंदो आहियां। कोई बुख ते न सुम्हंदो आहे। समर्थ खे सम्झ में अची वियो कि हिनखे अहंकार थी पियो आहे। शुभ कर्म कंदे कंदे हिनखे इहो थो लॻे कि मां न हुजां त शायदि रसोई पहुचे ई न माण्हुनि ताईं। तॾहिं समर्थ रामदास चएसि तो शिवाजी तूं कमु त कर, हीउ जेको वॾो पत्थर आहे हिनखे ॿ टुकड़ा त करे ॾेखार। शिवाजी महाराज हथियार सां प्रहार कयो, पत्थर जा ॿ टुकड़ा थी विया। छा ॾिसनि हुन पत्थर जे अंदरि किवलियूं पियूं घुमनि ऐं हुनजे मुख में भोजन हो जेको खाईंदियूं आहिनि। समर्थ रामदास चएसि तो शिवाजी हिननि खे बि तो पहुचायो आहे भोजन, ये जेके पत्थर जे अंदर किवलियूं वेठियूं आहिनि
इन्हनि खे बि तुंहिंजा माण्हू ॾेई विया आहिनि छा रोटी? चुप थी वियो, छा चए? न तो चए अगरि त पाण जेको चई थोरी देरि पहिरियों मां सभिनी खे पहुचायां थो त उहा ॻाल्हि कटिजी वेंदी। त चई न साईं, मां सम्झी वियुमि तव्हां छा था चवणु चाहियो। त चईंसि कॾहिं बि अभिमान न कंदो कर। भगवान तोखे अहिड़ी मत ॾिनी, सुमत ॾिनी जो तूं कर्तव्य निभाई थो, देश जी सेवा करी थो, तू हुनजी ख़ुशी कर कि भगवान मूंखे चुनियो अथई। तू भगवान जी पूजा कर, भगवान सां प्रेम कर। सची ख़ुशी इहा अथई, अभिमान में ख़ुशी कान अथई। त शिवाजी चई साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई। मां त चाहियां थो कि हिन राजपाट खां मुक्त थी करे बसि भगवान जी बंदगी कयां। शिवाजी समर्थ रामदास चयसि तो अच्छा ठीकु आहे, वञ छॾे ॾे राजपाट। कंहिंखे ॾींदे? तो हुन चयो वई योग्य माण्हू ॻोल्हियां। गुरु समर्थ रामदास चयसि तो मूंखे ॾे राजपाट। चयसि तो वठो साईं, तव्हांजो थियो सॼो राजपाट ही। समर्थ रामदास चयईं हाणे ॿुध, तूं त अकेलो थी आहीं, तूं रहंदे किथे? चयसि झंगल में रहंदमि। त झंगल में रहंदे परिवार खे केॾां वठी वेंदे? चयसि हुनखे बि उते, वो झंगल में छा कंदे? रोटी लाइ व्यवस्था किथां कंदे? चयसि कुछ भी कंदमि, मेहनत कंदमि। त समर्थ रामदास चए थो मतलब कुछ न कुछ मेहनत कंदे न, कोई कम कंदे न, ऐं उहो ई कम करण पसंद कंदे न जेको तुंहिंजे लाइ तुंहिंजी योग्यता जे अनुसार हुजे, जंहिंमें तोखे टैलेंट, जेको टैलेंट तो में हुजे। किसा समर्थ रामदास चयसि तो मूंखे नओं राज मिलियो आहे, इन लाइ मूंखे के योग्य शासक जी जरूरत आहे। छो न तूं इहो अची संभाल, मां तोखे पघार ॾींदोमांइ। मतलब तुंहिंजो ई राज तूं संभाल, पर पंहिंजो समझी करे न, मुंहिंजो समझी, गुरुअ जो समझी। ईअं बि त थी सघे थो असां बिना अहंकार जे बि त कर्म करे सघूं था, बिना अहंकार जे बि त, बिना स्वार्थ जे बि, बिना दर्प, बिना घमंड जे बि त कर्म करे सघूं था। भगवत गीता इहो ई थी सेखारे कि दंभ न कयो। दंभ ई त खोखलो हूंदो आहे, उन वटि कुछ हूंदो ई कोन्हे, वो बस ॿाहिरां कॾहिं चवंदव 15 लख कमाया, कॾहिं चवंदव कल्ह ई घाटो पइजी वियो 5 लखे जो, ॻाल्हियूं लखनि में ई कंदव। ऐं थोड़ी देरि खां पोइ चवंदव भाभी 100 रुपया त ॾिजां उधार। त दंभी का मतलब छॾियो, खोखलो, फालतू, कुछ अथसि कोन। ऐं दर्प जंहिं वटि कुछ आहे पर हुनमें चूर लॻो पियो आहे, हुनखे सभु छोटे लोग था नज़र अचनि। ऐं अभिमान उहो जंहिंखे वरी पंहिंजी जेको जंहिंजा पेर ज़मीन ते कान्हनि, जेको पंहिंजो ई पाण में पियो थो उॾामे। इहे सभु कोरोना वायरस अथव आध्यात्मिक, इन्हनि जो बि छिड़काव करणु खपे, इन्हनि जे मथां बि। ही सत्संग त छिड़काव ई त आहे कि तव्हांजो दंभ निकिरे, अभिमान निकिरे, दर्प निकिरे, ये फालतू जेके हरकतूं आहिनि। नशो अगरि मद करणो ई आहे त नाम जे मद में, नाम जे नशे में अची वञो न, भगवान जे नाम में। अहंकार करणो ई आहे त इन जो कयो न कि भगवान असांखे मनुष्य ठाहे करे मोकिलियो अथई, ऐं असां सां उहो मनुष्य भगवान ॾाढो प्यार कंदो आहे। त दंभ, दर्प, अभिमान च क्रोध, नेक्स्ट लक्षण आध्यात्मिक कोरोना जो क्रोध। उन मां जंहिं माण्हू खे क्रोध ईंदो हुजे न, वो आसुरी संपत आहे। हिकु ॻाल्हि मूं नोट कई आहे, माण्हू इहा ॻाल्हि स्वीकार कंदो आहे कि मूं में क्रोध ॾाढो आहे, लोभ स्वीकार कोन कंदो आहे, काम त बिल्कुलु कोन मञींदो आहे, लोभ बि न, मोह बि न, अहंकार त कोई मञींदो ई कान्हे कि मूं में अहंकार आहे या मूं में मोह आहे। क्रोध चवंदा आहिनि कि क्रोध ॾाढो थो अचे, छा कयूं? क्रोध ते असांजो कंट्रोल कान्हे।
त क्रोध ते कंट्रोल अगर कान्हे त ॿ उपाय आहिनि। हिकिड़ो मौन, चुप रहण सिखो। जेॾीमहिल क्रोध अचे चुप रहो। वो 1000 आफतों से बचे रहते हैं जो सुनते हैं ज्यादा और कम बोलते हैं। अभ्यास कयो मौन, चुप रहण जो, घटि ॻाल्हाइण जो, कि असांखे ॻाल्हाइणो ई कोन्हे। थोरो ॾुखियो लॻंदव शुरू में, मायूं आहियो न, पर कोशिश कयो चुप रहण जी, मौन। जीअं हींअर वेठियूं आहियो न चुप, एॾियूं सुठियूं थो लॻो, बढ़िया मथो वथो ढके चुप, ॼण कुझु तव्हांखे ख़बर ई कान्हे। ईअं ई वियो, अभ्यास कयो घर में बि, क्रोध तव्हांजो प्रकट कोन थींदो। ऐं ॿियो, क्रोध खे अंधकार चयो वियो आहे। जॾहिं अंधकार थींदो आहे त कुझु नज़र कोन ईंदो आहे। हिकदमि लाइट हली वञे रूम में, हॉल में, त असां छा उठा पटक कंदासीं छा? असां इंतजार कंदासीं कि रोशनी अचे, पोइ असां अॻिते वधूं। तीअं जॾहिं क्रोध अचे, क्रोध माना अंधकार, त ओॾी महिल असां चुप थी वञूं, प्रतिक्रिया न ॾियूं। जॾहिं वो अंधकार छाइजी वञे, क्रोध जा बादल छटिजी वञनि, पोइ जेको करणो आहे कयूं। सम्झो तव्हांखे कंहिं तानो हयो, तव्हांखे कुझु घटि वधि कंहिं ॻाल्हायो, हाणे क्रोध अचणु शुरू थींदो, पर तव्हां ओॾी महिल सोचो हींअर मां जवाब न ॾियां, 5-10 मिंट खां पोइ प्रतिक्रिया ॾियां, त पोइ तव्हां जेका बि प्रतिक्रिया ॾींदा उहा सही हूंदी। ऐं हींअर जेका ॾींदा गुस्से में, ते ग़लती हूंदी। त इहो थोरो सिखणो पवंदो कि ओॾी महिल जवाब न आहे ॾियणो। सम्झो तव्हां घर में आया, तव्हां ॾिठव रूम सॼो तहस नहस लॻो पियो आहे, ऐं कंहिं कयो आहे, कोई ॿुधायव तुंहिंजे पुट कयो अथई, तव्हांखे गुस्सो ईंदो। पर ओॾी महिल रोकियो पाण खे ऐं पंहिंजे पुट खे सॾु करे प्यार सां पुछोसि, ही छा आहे बेटा, ही छा आहे? त इहो वधीक सार्थक आहे, उपाय कारगर आहे। पर तव्हां गुस्से में आग बबूला थी वञो, ऐं पोइ जेको ससु वारो गुस्सो आहे उहो बि इंटर थी वञे, प्रवेश करे वञे, ऐं तव्हां बि गुस्से में अची घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो, त हिन जो रिजल्ट सुठो कान्हे। पोइ हुन क्रोध खे चांडाल चयो वियो आहे। क्रोध चांडाल जो रूप मञियो वियो आहे। मोरारी बापू चवंदो आहे, चई त मजाक में, पर मजाक बि आहे, असलियत बि आहे। चई कोई माण्हू क्रोध में हुजे ऐं तव्हांजो स्पर्श थी वञे त सनानु करे अचिजो, छो त चांडाल आहे उहो, घटि जात। कोई क्रोध में भरियल हुजे न माण्हू, ऐं तव्हांजो उन सां स्पर्श टच थी वञे त सनानु, छो त क्रोध चांडाल आहे। अयोध्या जी घटना आहे, हिकु घटि जात वारो जेको सफ़ाई कंदो हो, उहो टुॿी हणी करे ॿाहिरि निकितो नदीअ में, सरयू नदीअ में, त ॿाहिरि हिकिड़ो महात्मा वेठो हो, धूणो लॻाए करे, हुनखे क्रोध आयो ॾाढो, चई साढ़े नीच घटि जात चांडाल, तो हिन घाट ते सनानु छो कयो? इहो असांजो आहे न, तूं वञ पंहिंजे घाट ते वञी आ। त हुन चई साईं माफ़ी, मूंखां ग़लती थी वई, मूंखे लॻो सरयू त सभिनी जी मां आहे, त मूं छो भेदभाव कंदी। त हुन चई मूंसां बदतमीज़ी, जवान तो लड़ाई, त जेका लकड़ियूं ॿरनि पयूं उन मां हिकिड़ी कढी करे जोर सां उछलाए हईंसि, हल। हुन वरी शांतीअ सां, साईं मूंखां ग़लती थी वई, पर हाणे मूंखे हिकु दफ़ो वरी सनानु करणु ॾियो। हुन चयुसि छो? चयुसि पहिरीं त मां सनानु कयो पंहिंजे लाइ, स्वच्छ थियण लाइ, ऐं तव्हां बि चओ था कि मूं चांडाल नदीअ खे अपवित्र कयो, पर मां इहो बि ॿुधो आहे क्रोध चांडाल जो रूप थींदो आहे, ऐं तव्हांजे अंदरि उहो क्रोध भरियल आहे। तव्हां मूंखे टच करे छॾियव, हाणे मूंखे वरी सनानु करणो पवंदो। मां बि करे अचां न सनानु, हिकु अस्पर्श सां संग थी वियो मुंहिंजो। त क्रोध चांडाल जो रूप आहे। होश पूर्वक असां रहूं, क्रोध जी घटना अचे बि त थोरो हुनखे रोकियूं,
ऐं इहा कोशिशि कयूं कि थोरी देरि खां पोइ जवाबु ॾियूंसि था। जीअं असांखे क्रोध ॾियारियो आहे, तूं बि नोट कजां भई क्रोध अचे थो, थोरी देरि उनखे दबाए करे पोइ फुर्सत में चऊंसि था, हा भाई छा पई चई तूं। उहो शर्मिंदी उहो थी वेंदी। हुन पंहिंजो परिचय ॾिनो, हुनखे महसूस थी वेंदो कि हुन पंहिंजो परिचय ॾिनो हो ऐं तव्हां पंहिंजो परिचय ॾिनो हो चुप थी करे। ऐं मां इहो नथो चवां कि कायर थियो, वक़्त ते जवाब बि ॾियो, सत्यता सां ऐं साहस सां, धर्म सां। कृष्ण भगवान छा पियो थो कराए अर्जुन खे? धर्म युद्ध। कौरवनि ॾाढो ग़लति कयो, पर हाणे सही समय आयो आहे उहो जवाब ॾियण जो। धर्म सां गॾु जवाब ॾियो, तत्काल में न। छो त तत्काल में जॾहिं ॿ माण्हू विढ़ंदा आहिनि न, पोइ कुझु बि चवंदा वेंदा आहिनि। ॿ मायूं विढ़ियूं, हिकु ॿी खे चवण लॻी तुंहिंजो घोटु हीअं, घोटनि ताईं पहुची वञूं, तुंहिंजो घोटु हीअं, तुंहिंजो घोटु हीअं। त हिकिड़ो भिखारी लंघियो हुतां, त माई चवण लॻसि ही तुंहिंजो घोटु भिखारी। त उहो चएसि थी तुंहिंजो घोटु इहो भिखारी, ॿियो चएसि थी तुंहिंजो भिखारी। भिखारी बीह रहियो, पोइ कटोरो लिकाए छॾियईं पुठियां, चई मां वञा या बीहां, रुके की जाए। चई साल तोखे पंहिंजी अच लॻी आहे। क्रोध में माण्हू कुझु ॻाल्हाईंदो वेंदो आहे, पोइ पाण ई सोचींदो आहे मां चयो छा, ऐं नतीजो सुठो न निकिरंदो आहे। समझदार माण्हू ईअं चरियनि वांगुरु छिटो थी करे कमु न कंदो आहे, हू धीरज सां कमु कंदो आहे कि छा करणो आहे। क्रोधी माण्हू खां भॻवान बचाए। जरा से ते क्रोध अची वञे त सुठो लक्षण न आहे। हालांकि संतनि में बि क्रोध ॾिठो आहे, उनखे छा चइजे? संत हिननि खां मुक्त हूंदा आहिनि। संतनि जो क्रोध हिननि खां अलॻि आहे, वो आसुरी। हालांकि न कजे त सुठो आहे, संत खे बि क्रोध न करणु खपे, है न? हाँ, या त होश पूर्वक हुजे उन्हनि जो क्रोध, उन्हनि खे ख़बर हुजे कि मां छाजे लाइ थो कयां, हिननि मायुनि खे भॼाइण जे लाइ। ये पंहिंजे संत हिरदाराम खे केॾो मायूं परेशान कयो, हो वीचारा पंहिंजी मस्तीअ में उते वञी ओजे साईं जन निकिता थी यार, वो भाई चिड़ियाघर आहे छा? चिड़ियाघर में थींदो आहे ईअं, कहिड़े शेर नज़र अची वियो, अरे हिरन नज़र अची वियो, बोरवन में भेड़ियो नज़र आयो निकिरी, त माण्हू वठी भॻा। छो त उहो खुलियल आहे ऐं चिड़ियाघर में सुरक्षित हूंदो आहे माण्हू, त ॻोल्हींदो आहे। संत बि केॾी अगरि छुटियो न, अगरि निकिरी आयो न पंहिंजी कुटिया मां, पोइ तव्हां बि भॼंदा। संत जी एकाग्रता भंग न कबी आहे, उनजी सहजता में खलल न विझबो आहे। जॾहिं संत खे पसंदि न आहे तव्हांजो अचणु, ऐं कहिड़ो माण्हू, मां हुननि खे थो चवां जेके वेंदा हुआ परेशान करण, तव्हांजो कहिड़ो प्यार आहे संत सां? तव्हां त इन लाइ था वञो कि इच्छा पूरी थींदी, संत जो दर्शन कर, कम थी वेंदा। हुनखे इन करे गुस्सो ईंदो हो कि तव्हां हूअं त अचो कोन था, कम जे करे था अचो, त क्रोध कंदा हुआ। असांजा बाबा जन बि क्रोध कंदा हुआ, पर मूं चयो न उहे मुक्त आहिनि हिननि खां। ऐं हू ॾिसो, संतनि खे इहा चिंता हूंदी कान्हे कि कंहिंखे बुरो लॻंदो या न लॻे त वञी लॻे, छो त रिश्तो त टोड़े चुका आहिनि हूअं ई संसार खां, समाज खां। त जेको ईंदो अथनि मुंहं में चई ॾींदा आहिनि जा। त संत मुक्त आहिनि हिन खां। असां हुनखे आसुरी संपदा नथा चई सघूं, उहो मुक्त आहिनि। उहो क्रोध जेको बेहोशीअ में कयो वञे, गुस्से में कयो वञे, स्वार्थ ते चोट पहुचे ऐं क्रोध अची वञे, लोभ असांजो पूरो न थिए, क्रोध अची वञे, त उहो क्रोध आसुरी संपदा आहे। असां हिते रखूं था
सत्संग के वरी ॿुधंदासीं परीहं। ठीकु आहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय।